ठकराठे में साह जी तकलीफ़ सबब फौत थी वियल नारी जे मंगींदे आपघात करे छॾियो आहे। 18 सालनि जी तस्वीरां मोहतम साह जी तकलीफ़ सबब दम धणी हवाले कयो। नौजवान नज़ीर मोहतम मंगेंदी जे फौत थियण बाद ज़हरीली दवा पी आपघात करे छॾियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ठकराठो में साह जी तकलीफ़ सबब फौत थी वियल नारी जे मंगेंदे आपघात करे छॾियो आहे। 18 सालनि जी तस्वीरां मोहतम साह जी तकलीफ़ सबब दम धणी हवाले कयो। नौजवान नज़ीर मोहतम मंगेंदे जे फौत थियण बाद ज़हरीली दवा पी आपघात करे छॾियो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ठकराठो में साह जी तकलीफ़ सबब फौत थी वियल नारी जे मंगेंदे आपघात करे छॾियो आहे। 18 सालनि जी तस्वीरां मोहतम साह जी तकलीफ़ सबब दम धणी हवाले कयो। नौजवान नज़ीर मोहतम मंगींदे जे फौत थियण बाद ज़हरीली दवा पी आपघात करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं CNTV न्यूज़ जे रिपोर्टर मजीद महर खां। मजीद आगाह कजो त ठकराठो में साह जी तकलीफ़ सबब फौत थी वियल नारी जे मंगेंदे आपघात करे छॾियो आहे। छा अपडेट आहे अवां वटि? जी की ठकराठो जो धोबरी पाड़ो है जंहिंमें नारी जी फौत थियण बाद संदसि मंगेंदे ज़हरीली दवा पी आपघात करे छॾियो आहे। शहर जी तस्वीरां धीअ रजब अली मोहतम जंहिंखे साह जी तकलीफ़ थी पई ऐं उनखे माइट सखर इस्पताल खणाए वञी रहिया, हुन रस्ते में ई दम धणी हवाले कयो। नारी जे फौत थियण बाद संदसि मंगेंदे 21 वरियनि जे नज़ीर अहमद मिठो मोहतम भी ज़हरीली दवा पी आपघात करे छॾियो। ज़हरीली दवा पीअण बाद माइटनि निजी अस्पताल ठिकराठो में उनखे खणाए विया, जिते उन डॉक्टरनि पारां हिन जे फौत थियण जी तस्दीक कई वई। ॿिन्ही जा लाश पहुचण ते घर में रोजराड़ो मची वियो ऐं ठिकराठो जी जेका फिज़ा आहे उहा सोगवार थी वई। मजीद महर अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी।